एसएसपी अल्ताफ़ हुसैन सुजावल जी हिदायतन ते जाती एसएचओ अल्लाह बख्श परिहार अमल कंदे जाती तहलके में वधंदड़ चोरियुनि खिलाफ़ कार्रवाई कंदे 6 मोटरसाइकिल रिकवर कराया। शहरीन बेहतरीन कारकर्दगी ते एसएचओ जाती के अजरक या तोहफ़ा पूर्ण पेश कया। एसएचओ अल्लाह बख्श परिहार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, आईजी सिंध एसएसपी सुजावल जी हिदायतन ते अमल कंदे ॾुहारियुनि खिलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾियूं आहिनि। 15 ॾींहं पहिरीं मच्छी मार्केट वठां मोटरसाइकिल चोरी थी, उहा रिकवर कराए ॾिनी। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी चोरी थियल 5 मोटरसाइकिलूं आहिनि। मुख्य जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। चोरनि मोटरसाइकिल जा पार्ट्स चेंज कया आहिनि ऐं जाती तहलके में जेके बि राति जे वक़्तु देर सां चोरियूं थियूं दुकानदारनि शहरीन खे उहे वापसि करायूं आहिनि। जाती शहर में मूंखे 5 महीना थिया आहिनि ऐं मंशात फ़रोश ऐं ॾुहारियुनि खे गिरफ़्तार करे तक़रीबन 45 खां 50 एफआईआरूं दर्ज करायूं ऐं मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि कंदसि त जाती शहर में अमन बहाल कराए ॾुहारियुनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी कंदसि। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़ जाती।